नाज़रीन, पीपल्स पार्टी जो क़ाइद आज़म जी मज़ार का इस्लामाबाद लाइ निकतल अवामी मार्च मंज़िल ॾांहुं रवां तवा है। बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में निकतल अवामी मार्च में वॾे अंग में कारकुन शरीक आहिनि। अवामी मार्च गगर फाटक पहुचण ते शानदार आजियां कई वई आहे। वीडियो लिंक ते मौजूदु आहे गाज़ी झंटे जी। गाज़ी जी पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो काफ़िलो हींअर गगर फाटक वटि पहुतो आहे। असां गगर फाटक वटि मौजूदु आहियूं। मुंहिंजो कैमरामैन फराज़ जेकर तव्हांखे ॾेखारे सघे त ही पुठियां बिलावल भुट्टो साहब जी जेका गाॾी आहे ट्रक तयारु कई वई आहे। ख़ासि तौर ते उहा आहे गगर फाटक वटि तव्हां माण्हू ॾिसो पिया तमामु वॾे अंग में मौजूदु आहिनि। हिते इस्तक़बाली कैंपूं त आहिनि, पार्टी जे तरफ़ां बाज़ाब्ता बंदोबस्त थियल आहे, पर बिलावल भुट्टो ज़रदारी जी आमद जो ॿुधी करे आम शहरी आम माण्हू पोरहत औरतूं हिते रोड ते पहुतल आहिनि। असां अॼु जीअं सुबुह जो मज़ार क़ाइद वटां रवानो थियो आहे ही काफ़िलो, असां उन काफ़िले सां गॾु अचूं पिया। हंधि हंधि ते शानदार इस्तक़बाल कयो वञे पियो बिलावल भुट्टो ज़रदारी जो, ऐं गुलनि जूं पतियूं वर्खा कई वञे पई। खोड़ सारा माण्हू आहिनि। घटि में घटि हींअर ताईं को असां 15 खां वधीक इस्तक़बाली कैंपूं विज़िट कंदा अॻिते वधंदा अचूं पिया। असांजी जेके मीडिया जूं एजेंसीज़ आहिनि उहे बिलावल भुट्टो साहब जे काफ़िले जे अॻियां हलनि पियूं। तमामु वॾे अंग में माण्हू मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौजूदु आहिनि जेके बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्तक़बाल करण लाइ या उनजी हिकु झलक ॾिसण लाइ केतिरनि ई कलाकनि खां वठी हिननि इस्तक़बाली कैंपुनि ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में मौजूदु हुआ।